शहजादकोट के दाखिली और खारजी रास्ते हद से ज़्यादा टूट फूट का शिकार हैं और अगर कहीं कोई रोड रास्ता बन भी जाए तो वो भी सियासी बुनियादों पर बनाया जाता है। सरकार संभालियो आहे त तरक़ियाती कम थियण त छा पर माना नामुमकिन आहिनि। जेकॾहिं थोरा घणा कम कनि था त उहे उन्हनि जा जेका ख़ासि माण्हू आहिनि उन्हनि जे दरनि ते किरास आहे, रोड आहे, टुकरो आहे, बाक़ी आम जेका महल आहिनि तबाह लॻा पिया आहिनि, ड्रेनेज सिस्टम ख़तमु लॻो पियो आहे, रोड न आहिनि, रस्ता न आहिनि, सॼियूं जेको आहे त आबादियूं वीरान थी वियूं आहिनि। माण्हुनि खे निकिरण जे लाइ जेको आहे त रस्तो कान्हे, जेकॾहिं निकिरे थो त ईअं थी थो वञे त उनखे माना घर खां निकिरण खां पोइ धूड़ उनजे मथां एॾो हमिलो थी करे त उहो परेशान थो थी वञे। इन जे लाइ असांजूं बीमारियूं जेको आहे त शहर में कर खयो आहे, हज़ारे माण्हू बीमारियुनि में जेको आहे त वठिजी विया आहिनि। हितां जा MPA MNA जेकॾहिं खटे ऐं गुम था थी वञनि, हाणे जेको MNA आयो आहे असां त उनखे कॾहिं पंहिंजे जेको आहे तक में ॾिठो ई न आहे, न त MNA जो फंड किथे जेको आहे ख़र्च थो। तरक़ियाती कमनि जे हवाले सां मां हिकिड़ी ॻाल्हि त ज़रूरु चवंदुसि त शहजादकोट जे अंदरि जेके तरक़ियाती कम आहिनि वॾे अरसे खां थियनि ई कोन था। हिकु त नथा थियनि, ॿियो इहो आहे त जेको कुझु थियो आहे उहो ॾाढो माना सियासी तौर ते मूंखे ॾाढो इन खां मां उन जी शदीद मज़म्मत कयां थो त मिसाल हिकिड़े घिटी में जेकॾहिं ठाहींदा त कंहिं मख़सूस माण्हुनि जी त टुकड़ो ठाहे वरी टुकड़े खे छॾे ॾियणु, इहा ॾाढी माना हिन पोएं दौर में जेको आहे पीपल्स पार्टी जे पोएं दौर में इहो रुझान वधियो आहे। जेके वास्ते वारनि माण्हुनि जा घिटियूं ठाहिण या ॿियो या कंहिं इलाइक़े जे टुकड़े खे ठाहिण, ॿियो टुकड़ो छॾणु, इहा चङी ॻाल्हि न आहे। ऐं उन सां गॾोगॾु ही जेके कम आहिनि इन्हनि खे इलाही अरसो थी वियो आहे, मिसाल पथर पिया आहिनि जिते हाणे पाण बीठा आहियूं, इन खे तक़रीबन अलाए केतिरा साल गुज़री विया आहिनि, पर इन खे जेको आहे 8-9 साल थी विया आहिनि। शहरियों का वशनों से बात करते हुए कहना था कि सियासी सिफारिशात के बायस शहर आज खंडरात की मानंद दिखता है। उनका मजीद कहना था कि शहर का कोई पुरसान हाल नहीं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहजादकोट।